बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मोहसिन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। असीं ज़िक्र कयूं था हिकु गुमराह कुन धरणे जो। मोरो जे शहर में कल्ह हिकु गुमराह कुन धरणो लॻो जंहिंमें पुलिस जो किरदारु इंतिहाई मायूस कुन हो ऐं इहो धरणो कीअं हणायो, इहो धरणो कंहिंजे आशीर्वाद ते 5 कलाक हलियो ऐं हीउ जेको पाकिस्तान जो दॻु आहे, लंघु आहे, जिथे ॿिन्ही पासनि खां हज़ारे गाॾियूं बीहिजी वियूं ऐं उते मुसाफ़िरनि खे परेशानी ॾिसणी पई। उन्हनि सभिनी तफ़सीलुनि ते ॻाल्हाइण खां पहिरियां गुज़ारिश थो कयां त जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कनि। जॾहिं आउं मोरे आयुसि त हीअ असांजे शहर जो मामिलो हो। आउं हिकिड़ो इन्वेस्टिगेटर जर्नलिस्ट आहियां, त मूं चयो त इनखे छो न इन्वेस्टिगेट कयो वञे ऐं ॿिन्ही धुरियुनि जो मौक़ुफ़ वरितो वञे। मूं जॾहिं नज़ीर ज़रदारी जो मौक़ुफ़ वरितो त उन 5 डॉक्यूमेंट्स ॾेखारिया, 5 रजिस्ट्रियूं ॾेखारियूं ऐं उन इहा ज़मीन ख़रीदो फ़रोख़्त थी रही आहे हिन वक़्तु नज़ीर अहमद ज़रदारीअ वटि आहे, जंहिंजा डॉक्यूमेंट्स उन वटि आहिनि। उनखां पोइ असां जॾहिं मूं पंहिंजे ज़रियनि खां अयाज़ मल्हा साहब जो मौक़ुफ़ ॼाणण जी कोशिशि कई ऐं उनजे मुतलिक़ जांच कई त इहा ख़बर पई आहे हिन महिल ताईं त उन वटि को बि डॉक्यूमेंट्स न आहे। अयाज़ महज़ कोर्ट वियो आहे, का स्टे थो वठणु चाहे या हुन अञा ताईं न वरितो आहे। हाई कोर्ट जो बि इन हवाले सां के हिदायतूं वाज़ह न आहिनि। बहरहाल कल्ह जीअं ख़बर पई त हीउ धरणो पियो थिए ऐं आउं शाम जो उते पहुतुसि। तारिक जतोई जे पेट्रोल पंप जे अॻियां इहो धरणो क़ाइमु रहियो। उते हज़ारे गाॾियूं बीहिजी वियूं, 100-150 माण्हुनि जो हिकिड़ो हुजूम हुयो जंहिंमें अयूब मल्हा साहब उन्हनि खे लीड करे रहियो हुयो। इहो जंहिंखे आउं गुमराह कुन धरणो चवां थो पियो, छाकाणि त ॻाल्हि डायलॉग ते वेंदी, वरी बि डायलॉग थींदो। उनखां पहिरियां फ़ैसिलो थी चुको हो त इन धरणे जी ज़रूरत न हुई। जिथे दिलि जा मरीज़, औरतूं, ॿार, हज़ारे गाॾियूं, मुसाफ़िर ऐं हिकिड़ो ई रस्तो हुयो हितां अचण वञण जो, उहे परेशान रहिया। सॼी उहे क्लिप्स मौजूदु आहिनि, उहे अव्हीं ॾिसी सघो था। पूरी वीडियो जॾहिं तव्हां ॾिसंदो त तव्हांखे उहे समूरा मंज़र ऐं उन्हनि में थींदड़ ॻाल्हि ॿोल जेका बि आहे उहा सॼी रिकॉर्ड थियल आहे ऐं आउं उहा हिते रखां थो पियो, उनखे तव्हां ज़रूरु ॾिसंदा। पर इन धरणे में हिकिड़ी ॿी शइ अहम हुई। ज़रियनि वटां ख़बर पई इन धरणे में त इन धरणे खे जेको कंट्रोल करे पियो उहो ज़ियाउल हसन लंजार हुयो। इहा वॾी हैरान कुन ॻाल्हि आहे त ॿिन्ही तरफ़नि खां पीपल्स पार्टी जा माण्हू हुजनि ऐं वरी हिकिड़ो माण्हू धरणे खे कंट्रोल कंदो हुजे ऐं उनजे सबबु हज़ारे लखे माण्हुनि खे परेशानी खणणी पई। पर उते पुलिस जो किरदारु बि इंतिहाई मायूस कोन हो। पुलिस 5 दौर कया ॻाल्हियुनि जा। पहिरियों दफ़ो बि ॻाल्हियूं नाकाम रहियूं, ॿियों दफ़ो बि रहियूं। उनखां पोइ मोरे जो इंतिहाई क़ाबिल एहतराम मोहतरम वॾेरे अली असगर सोलंकी साहब खे घुरायो हुयो। असगर सोलंकी साहब मोरे जे सभिनी बिरादरियुनि जे लाइ वॾी क़ाबिल एहतराम शख़्सियत आहे ऐं माण्हू हुनजो वॾो एहतराम कंदा आहिनि। उन बि ॻाल्हायो धरणे वारनि सां त मामिलो ॻाल्हियुनि जे तरफ़ खणी अचो, पर बिरादरी जे माण्हुनि, मल्हा बिरादरी वारनि उनखे जेको आहे सो इनकार करे छॾियो। उनखां पोइ आख़िर में मजबूर थी पुलिस उन्हनि खे मिंथूं मेडूं कंदियूं रही, पर पुलिस 5 कलाक इन धरणे खे तूल ॾिनो। पुलिस चाहे हा त इहो धरणो 15 मिंटनि में बि ख़ाली थी पए सघियो, रोड क्लियर थी वञे हा, पर पुलिस न ॼाणे कंहिंजे चवण ते आख़िर जेके ॻाल्हियूं ॿुधूं पिया धरणे में त ज़ियाउल हसन लंजार हिनखे कंट्रोल पियो करे त छा एॾी वॾी बदअमनी, एॾो वॾो रोड ब्लॉक करणु ऐं रियासत जी रिट खे चैलेंज करण में ज़ियाउल हसन लंजार जो किरदारु हुयो। जेकॾहिं ईअं हुयो त इहा इंतिहाई ख़राबु ॻाल्हि आहे ऐं इहा इंतिहाई जेको आहे सो हिन समाज जे लाइ, पीपल्स पार्टी जे लाइ ऐं मोरे जे शहरनि जे लाइ नुक़सानदेह आहे। मणी जा वारिस आहिनि, पर एॾो वॾो जज़्बाती ऐं गुमराह कुन कमु करण जे बजाए बहितरु हुयो त डायलॉग बाज़ी थी आहे जेका हाणे थींदी। हिन वक़्तु इन्हनि ते 70 जे लॻभॻि माण्हुनि ते FIR थी चुकी आहे ऐं उहा रियासत जे तरफ़ां थी आहे, स्टेट जे तरफ़ां FIR थी आहे। इन FIR खे ही अयाज़ मल्हा साहब अफोर्ड करे थो या नथो करे। बहरहाल इन FIR सां हिननि जे लाइ तमामु घणा मसाला थींदा। पाण ॾिसूं था जेका ही क्लिप्स आहिनि ऐं जेका सॼी जेको अखियुनि ॾिठो अहिवालु आहे उहो फिल्म बंदि थियल आहे। पाण उनखे ॾिसी ऐं पोइ वरी अंदाज़ो लॻाईंदा। हिन महिल ताईं एतिरो ई। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु करियो, दुरुस्त माण्हुनि खे ॾियो, सचनि माण्हुनि खे ॾियो, पंहिंजो पाण मां क़यादत पैदा करियो। असांजो जारी आहे जेसि ताईं असांजा मुतालबा नथा मञा वञनि। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी।
बिटाई जिंदाबाद बिटाई मल्लाह 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 जिंदाबाद बिटाई ए बेखबर तेरो जो खत असल में मलावा तेरो उन को पाड़ो हाणे के पाण फैसलो के खोजे सच्चे मलाह के न्याणी मां शाह अब्दुल लतीफ बिटाई जो मसलो आहे उहे माण्हू पाण खे हुसैनी ठहिराइनि था ऐं सादात खे जनम ॾींदड़ कबीले खे यादि कयूं ऐं ज़ुल्म ते शुरूआत ने गाए इंतहाई अफ़सोस जो हिकिड़ी तरफ़ अमीर बहर जी मरकज़ी क़यादत खे मुख़्तलिफ़ केसनि में पकड़े जेल भेजो ॿी क़यादत खे हा को डॉक्टर छो खपे तेरे में फैसलो समाइनो बेकार वेंदो उहा क़यादत जेका असांजी अवाम आहे जेके ग़रीब माण्हू बाकी छा सब हाई कोर्ट के साथ जानी हक न तो दी सके थे हाई कोर्ट माया मान का पने जो दी जे करे तारीख हले दी ना तारीख छाजी थी तारीख छाजी न खपाइयो हाई कोर्ट को डायरेक्शन है न खपाइयो हां सब कुछ है जब पर फैसला को फड़ लिए थोड़ी करी हर पर जो रोड बंद करेंगे अच्छा छा ता के नजर से जेतरा मरीज मुसाफिर परेशान आए ने धरणो लगा है परमात्मा के वाजे मला सिंध जा असलो की वारिस है अरे अच्छी गठन खाली मला जेके सिरन सां खपन बची जॾहिं ज़मीन ते पहुता तो तव्हांजे गोलियुनि खां खड़ा हूंदा तव्हांजे गोलियुनि खां खड़ा हूंदा तव्हांजी गोलियूं वठी मल्हानि जा लाश खणंदा पर तव्हां ताईं पहुचंदा तव्हांखे कलम मां ॿाहिरि कढंदासीं असां चऊं था त फौरन ज़मीन ख़ाली करियो हयात मल्हाह कहिड़ो न आहे जीअं तीअं मल्हाह तू के मार अब्दुल्ला का बुझो तो तू के मारी दे ऐलान हज़ार है जिंदाबाद अली मीर जिंदाबाद अमीर बहार जिंदाबाद अली मीर जिंदाबाद अमीर बहार जिंदाबाद अली मीर जिंदाबाद अमीर बहार जिंदाबाद औलाद खुदा हम तो
हेलो आज पे वने ये बाहर असल में रोड रे बंद छण चाचा मुझे शहर में एहतजाज पंचायत रखंदा जिते मुतालबा न बना विदा तो सजा शहर शक्तिबंद हलकार रोडन ते ठाणा एहतजाज वठी वेही रहंदासी असा जो मुतालबा के साथ पूरा न थींदा तेस्ते असा जो एहतजाज जारी रहंदो असा जो एहतजाज जारी रहंदो असां न कयो तव्हां कयो तव्हां जेकर इंसाफ़ कयो त भला जो हक़ न आहे तव्हां DSP मूं सां ॻाल्हाए जमाल जे पाण मोकिलियो जमाल चए थो फैसले में रखे ही ना से रखी त फैसलेदार मोकिले ही ना छो थियो साईं कब्ज़ो हटायो असां बाबा कब्ज़ो कंहिंजो आहे ज़रदारी कंहिंजो ई कब्ज़ो कोन्हे को ज़रदारी कंहिंजो ई कब्ज़ो घरनि में वेठा आहिनि कब्ज़ो न आहे घरनि में ज़रदारी भला ज़रदारी भला उही घाट आयो अरे बस तू ना देख लगाया तो ना कानून के पन्नो भी कोने तो मुझी जमीन है घर जानो भी प्लाटिंग की सेवा बंद कराए वो बंद कराए वो पांजा बाकी जमीन में वो घर में बाबा हो जो घर जाके होता से प्लाटिंग की थे वो बंद करायो सर बंद थी बिल्कुल बंद थी उन में केर केर बाहर माण्हू अची वेंदा उते वञे त ॿाहिरि माण्हू अची वेंदा उहा बि बंद थी छो कान थी जी सर चल मलान जे घर जे पंजो सतों ॾींहुं पुलिस वठी अचे हो जे फायर करे एसपी साहब है ना मीराणी असां असरो गुजारिश करूं था ये भी आना ना अब्दुल सत्तार मीराणी उन सां ॻाल्हाए पियो मां ते दोस्त अचे वेठा हुते बराल ठीक असांजे DSP साहब हुनखे चयो त तव्हां उथो मां ज़रदार खे फ़ैसिलो करायां थो उनखे 5 ॾींहं थी विया आहिनि मुंहिंजा बाबा मां ग़लति कमु न कंदो आहियां तव्हांखे पाण ख़बर आहे मां भला जे हक़नि जे लाइ मां सभु करे न बाबा न तव्हां बाबा बाबा नेशनल आहे ॾिसो पहिरीं ॻाल्हि मूंखे ॾुख ईअं थो थिए ॿियो को बि हुजे अधु कलाक में रोड खुली वञा हुन जा मुतालबा मंझि वञनि हिन महिल असां मल्हाऊं असांखे ॿुधे ई कोन थो असांखे ज़ोरार असांखे ज़ोरार बि त बाबा तव्हां रोड ख़ाली कयो छो हुते वेठा आहिनि ज़रदारी उनखे नथा हटाए सघनि मोरे शहर अंदर मोरे में ॿियो 12 बाईपास सॼो रोड बंदि आहे हज़ारे माण्हू मल्हाण में हिमत आहे बाक़ाइदे न न मां न ॻाल्हाईंदो यार साहब डिफॉल्ट थियो हुते चई त मां तव्हांखे फ़ैसिलो बि करायां थो ज़रदार में हटायां थो ज़रदार में हटाइण जे बजाए उते ज़रदार में ठराई आहे उते गन में लॻाइण घरनि में बचनि में हे सॼी सिंध जा मल्हान मां पाण बीमार हाँ साईं वारे ख़बर अथव
मां 3 महीना तो मानी कान करी पंहिंजो सिर्फ़ु पुलिस राज हूंदो आहे हीअ त असांजे घर जा वास आहिनि त मूंखे शर्म थो अचे मां माइटनि खे जवाबु न मां दुनिया खे जवाबु ॾियां पंहिंजो खे न ॾींदो मुंहिंजी आदत रही आहे सेंसिटिव ज़्यादती आहे ईअं आहे जो तव्हां पाण हिनखे अयाज़ खे रोड खोलायो इहो थिए त मां तव्हांजो मसइलो सॉल्व कयां असां चुप रहियासीं हिन महिल अयाज़ अर्धु इहो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो उहो मां हुन खां 2 ॾींहं जी मोहलत घुरी त मां तव्हांजो फ़ैसिलो अलीअ सां कराए थो ॾियां फ़ैसिलो न थिए जंहिं तव्हां चओ साईं अर्धु जमाल साहब ने तव्हां मोकिलियो न फ़ैसिलो हा फ़ैसिले खे यार अनाउंस न करे सघी असां पाण छो मोकिलियो न पंहिंजो बस तव्हां पंहिंजो तव्हां मोहलत हुनखे ॾेई महिरबानी कयो तव्हां कानून जा रखवाला हो तव्हां इंसाफ़ पसंदि आहियो त हुनखे उथारियो कानून ॾिसो न रज़ामंद सभु हुते हुया हुननि होॾा मुर्गा खाइण विया होॾा हुननि कया ॾिसो जॾहिं उहा थी असां पुलिस छो विहारी त छेड़ो न थी डरे माण्हू न मरनि असां इन लाइ पुलिस न विहारी असां कब्ज़ो करे पोइ असां हुन ते वियूं सॼी आहे उते मूवियूं भरियूं पियूं ज़रदार शहर कया आहिनि मलान हिकिड़ो फ़ाइदो न कयो अर्ज़ु ॿुधो साईं तव्हां हुनखे चयो वरी हुन ठाही असांजे घर में साईं असांजे घर जी घर न आहियूं असां तव्हां महिरबानी कयो ॾिसो तव्हांखे रिक्वेस्ट था कयूं महिरबानी कयो असां ते रहम कयो छो जो असां मीर भरूं रोड बंदि थींदो आहे कलाक में खुली वेंदो आहे मुताबिक़ तस्लीम थींदा आहिनि असां बेयारो मददगार वेठा आहियूं केरु ॿुधण जे लाइ तयारु न आहे साईं वरी बि असांखे त हटण जे लाइ कनि कॾहिं बि न साईं असां बाबा उथूं तंज़ीम आहे उन्हनि जो आहे असांजी इज़त बचे महिरबानी करे असांखे थोरो टाइम ॾियो तव्हां टाइम वठी चुका हो पुलिस तव्हांजी वेठी तव्हांजी फोन विधी हिकिड़ी फोन विधी तव्हांजो कमु थी फोन कान हूंदी वॾा ॻाल्हाईंदा हुन सां साईं पोइ त वॾनि खे ॾिसो न ॾिसो केतिरा माण्हू परेशान असांजा दुनिया परेशान करे बंदा यार रोड मज़ाक टंडो मोहम्मद खान हैदराबाद दादू से टोटल मला हिते साईं असां शहर में न आहियो ॾिसो पाकिस्तान असां बि न था पाणी करे सघंदो न धरणो हणी सघंदो सुभाणे शाम ताईं मुंहिंजी गारंटी आहे इहे मौक़ा सुभाणे बि करे सघंदो पहिरीं बि करे सघंदो न असां पोइ हर शहर में कंदासीं मां छॾी थो सघां मां पंहिंजे लाइ न मां मल्हान जे हक़ लाइ मुंहिंजो सिर वञे नौकरा मां ॿाहूं ॿुधी बीठो आहियां तव्हां मुंहिंजा साईं मां पुलिस मां साईं तव्हांखे ख़बर आहे जमाली वॾो मुठी ख़ुदा बख़्श जमाली मोह उन मारियोसि ख़ुदा जो वावेल मची विया असां एम एन ए जमाली आहे न साईं मां उते धरणो हणायो एस जो निसार फिरावण जे लाइ उते एस पी साहिबु तव्हांजो कोरा ई हो मां असांजो कहिड़ो जेको सख़्तु हो एस पी उन घुराए ऐं असांजी एॾी उन इज़त कई चए था पहिरें माण्हू जो पुलिस जे फेवर में असां धरणो हणायो मां पुलिस जो माण्हू आहे पर हे ज़ुल्म बर्दाश्त न कंदासीं हाणे अर्ज़ु ॿुधो न मां तव्हांखां ॿियो त कोन थो घुरां मां पंहिंजे लाइ का बि अर्ज़ु ॿुधो तव्हां हुनखे उथारियो ख़तमु न अचानक बनी पुलिस वेठी हुजे न साईं बनी पुलिस वेठी हुजे पुलिस असांजो उथी अचनि न बनी त मोर्चा हाणे बि रहिया रूबरू चवंदा पिया वॾे मुंशी खे मुंहिंजा साईं मां चवां थो मुंहिंजे घर जा वार कड़ी खपण जे लाइ बाबा साईं पहिरीं ॻाल्हि ॿुधो
तव्हांखे जवाब हलो नहीं हलो हलो ने असां हलो था तारा हलो हलो न हलो 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 असां तां हलो था बाक़ी तव्हां हिते सॼी पाकिस्तान खे बंदि करे छॾियो छो करे छॾियो असां तव्हांखे इलाज था कयूं मिंटू था कयूं ॿाहूं था वधूं बाबा तव्हां रोड खोलियो कि तव्हांजी इज़त आहे असां हक़ जे लाइ छाजो हक़ आहे हिते तुंहिंजो पाकिस्तान हिते कोई हक़ न आहे असांजी इज़त खां मथे कुझु बि न आहे जिम्मेदार